ओम शांति। नानेसा बाबा की याद करने से महात्मा किया निराकार रूप में बाबा की याद करूं। मन में कोई भी गाल जो बाबा की उदास हो, ओम शांति। मिठे दृश्य बाबा ब्रह्मा चितन द्वारा सुनता मीठे मीठे बाल बाबा सुनता कि हाणे होली हंस था। होली हंस के रूंगा जो कोई भी व्यर्थ संकल्प बोल कर्म का मुक्त होंगे। व्यर्थ के बदले समर्थ में बदली जाने वाले की होली हंस जैसो जवाब सुनता के साथी हाणे होली हंस रहनो फालतू न सोचो न ॻाल्हाइणो न कर्म करणो। परिवर्तन कंदा वञो त झट परिवर्तन थी वेंदो। ते बाबा चवंदा कि सदा हाणे पंहिंजे मन जी वीचारनि खे कंट्रोल करण जी शक्ति असां में हुजणी खपे। मन खे वीचार खे कंट्रोल करण जी शक्ति असांजी आत्मा में हुजणी खपे। वे बाबा चवनि था कि सदा दिल सां मूंखे यादि कंदव त सर्व समस्याउनि जो हल असांखे मिली वेंदो। अगर असां दिल सां परमात्मा खे सदा यादि कंदा रहींदासीं, मां आत्मा परम पिता परमात्मा जी संतान, त असांखे सर्व समस्याउनि जो हल मिली वेंदो। असां जीवन में अॻियां वधी वेंदासीं। बाबा चवनि था कि सदा ज्ञान जे मनन चिंतन में रहो। जेतिरो ज्ञान जे मनन चिंतन में रहंदासीं न, ज्ञान खे वीचार कंदा रहंदासीं, ओतिरो ॿियो अर्थ असांजे मन में न ॻाल्हियुनि जे बारे में ॿियो अर्थ मिलंदो रहंदो। त ॿियो अर्थ मिलंदो रहंदो त हिन सां सम्झ वधंदी वेंदी। बाबा असांखे चवनि था कि जीवन में सदा पंहिंजे अंदर सर्व शक्तियूं जमा हुजनि। जीअं अगर शरीर में तंदुरुस्ती हूंदी आहे त बीमारी खां झटि ॿाहिरि निकिरी वेंदी न। ईअं बाबा चवनि था कि पंहिंजे अंदर असां में शक्ति हुजणी खपे ताकि सर्व कमज़ोरी आप ही सर्व कमज़ोरियुनि सां मुक्त थी वेंदी। आत्मा में शक्ति हूंदी त सर्व कमज़ोरियुनि सां आप ही मुक्त थी वेंदी। तो जो हिकु भी कमी कमज़ोरी रहंदी त धोखो ॾेई छॾींदी। करे कोई भी कमी कमज़ोरी असांजे अंदर न हुजणी खपे। सर्व कमी कमज़ोरियूं असांखे ख़तम करणियूं, हाणे करणियूं, हाणे न त कॾहिं बि। वे बाबा चवनि था कि सदा असांजे जीवन में संतुष्ट रहूं। जेतिरो असां जीवन में संतुष्ट रहंदासीं न त संतुष्टता सभिनि खे प्रिय लॻंदी। ऐं जेको इंसान जीवन में संतुष्ट हूंदो आहे न, उहो सर्व खे प्रिय लॻंदो आहे। वो जीवन में सदा ख़ुशि बि रहंदो। त असांजो नेचुरल स्वभाव संतुष्टता हुजणो खपे। संतुष्टता जो स्वरूप व स्वभाव निजी संस्कार असांजो हुजणो खपे। त छा थींदो अगर असां संतुष्ट रहींदा त असांजी संतुष्टता तां वायुमंडल ठहींदो वेंदो। त अगर असां संतुष्ट आहियूं त असांजे आसपास जो वायुमंडल संतुष्टता जो हूंदो। त साम्हूं वारी अगर आत्मा असंतुष्ट भी हूंदी न त वो भी हुन वायुमंडल के प्रभाव में अची करे संतुष्ट थी वेंदी। हिन करे बाबा चवनि था जीवन में सदा संतुष्ट रहो। परिस्थिति केतिरी भी अचे,
केतिरी भी बदलती रही अॼु ये परिस्थिति तो परिस्थितियों तो बदलती रही है, लेकिन असांजे जीवन में संतुष्टता सदा कायम रहे। ये ना ये ॻाल्हि ईअं थी वई जंहिंजे करे संतुष्ट न आहियूं, ये ना असांखे पंहिंजे जीवन में संतुष्टता खे न छॾिणो, परिस्थिति त बदलती रही। देव बाबा चवनि था कि जीअं कार्टून शो हूंदो आहे न, कार्टून शो में कॾहिं छा ईंदो कॾहिं छा ईंदो, पर माण्हू कार्टून शो खे ॾिसी करे खिलंदा ई रहंदा आहिनि, ख़ुशि थींदा आहिनि। ये असांजे जीवन में भी हर परिस्थिति हिकु पपेट शो आहे, हिकु खेल तो हले जीवन में। अॼु ईअं आहे कल्ह ईअं आहे, लेकिन असांखे पंहिंजी संतुष्टता खे न छॾिणो। त ॿियो बाबा चयो साक्षी स्थिति में स्थित थी करे सदा संतुष्टता जे स्वरूप सां हर ॻाल्हि खे ॾिसंदव त असांखे जीवन में सदा ख़ुशि रहंदा। देव बाबा चवनि था कि हाणे कोई भी ॻाल्हि असांखे परेशान न करणी, परेशान सां पंहिंजी शान खां असांखे परे करे कोई ॻाल्हि हीअं न थियणो खपे। कोई भी ॻाल्हि असांखे पंहिंजी शान खां परे न करे सघे। त जेको शब्द चईं परेशान मतलब मूंखे मुंहिंजी शान सां परे कई, कीअं की हिन ॻाल्हि त ॻाल्हि वॾी थी वई, असां में एतिरी शक्ति न आहे की असां ॻाल्हि खे नंढो करे ख़ुदि सदा शान में रहूं। ॿियो बाबा चवनि था कि सदा जीवन में संबंध संबंध संपत्ति ऐं श्रेय आत्मा जी स्थिति शक्तिशाली हुजणी खपे। परमात्मा सां सर्व संबंध हुजणो खपे। परमात्मा जी सर्व संपत्ति जे अंदर असांखे ज्ञान गुण शक्तियूं सदा असां में हुजणी खपनि ऐं असांजी आत्मा शक्तिशाली हुजे। सदा याद रखो जीवन में अगर असांखे संतुष्ट रहणो, छोकी पैसे सां संतुष्टता न मिलंदी है। दुनिया में माण्हू खे पैसे सां, चीजुनि सां, हर संपत्ति सां संतुष्टता न आहे, लेकिन जेतिरो परमात्मा सां सर्व संबंध जोड़े करे रखंदासीं, परमात्मा सां सर्व ज्ञान गुण शक्ति सां प्राप्त कंदासीं, ओतिरो असांजे जीवन में आत्मा शक्तिशाली रहे, तंदुरुस्त रहेंगी। शरीर के तो अॼुकल्ह कुछ छा बीमारी थी थिए, कल्ह छा बीमारी थी थिए, लेकिन असल में असांखे पंहिंजी आत्मा की शक्तिशाली ठाहे करे रखणो। संतुष्टता जो आधार छा आहे? संबंध संपत्ति ऐं आत्मा की शक्तिशाली स्थिति। देव बाबा चवनि था कि हाणे अगर ये टे चीजें ईंदियूं हूंदियूं त असांखे जीवन में बाक़ी सब न भी हूंदो त बि असांखे जीवन में कुझु कमी न लॻे। देव बाबा असांखे चवनि था कि सदा कर्म कंदी हुई मूंखे यादि करे हलंदव त जीवन में कई ॻाल्हियूं ईंदियूं आहिनि जो असांखे सम्झ में न ईंदियूं आहिनि, लेकिन अगरि असां यादि रखंदासीं त ॿियो कोई न लेकिन भॻवानु असां सां गॾु आहे त असां हुन ॻाल्हि खे सहजी पार करे सघंदासीं। मतिलबु मुंझियारो थी वेंदो, अरे इहे छा थियो, हाणे छा थींदो। ॿियो बाबा चवनि था जीवन में सदा आहे न आख़िरी संस्कार यादि रखो कि मां ईश्वरीय संप्रदाय जी आहियां, मां ईश्वर जे कुल जो ॿार आहियां, मां ईश्वर जी पढ़ाई करण वारो स्टूडेंट आहियां, मां ईश्वर जी मत ते हलण वारी आत्मा आहियां। असांखे हिन दुनिया में जो भी माण्हू जीवन में हलंदा आहिनि, आए दिन कुझु न कुझु थींदो रहंदो आहे, दुनियादारी में जो भी माण्हू कंदा रहंदा आहिनि सेफ रहंदा। ईश्वर संप्रदाय जा ॿार आहिनि, ईश्वर संप्रदाय जा ॿार
कॾहिं बि आसुरी संप्रदाय वारे ॿारनि सां जे संग में न ईंदो। आसुरी स्वभाव संस्कार वारी आत्मायूं, विकारी, उल्टो सुल्टो खाइण वारी, ॻाल्हाइण वारी आत्मायुनि जे संग सां बि परे रहणो। कलयुगी दुनिया है, संग जो प्रभाव बिगाड़े छॾियो आहे। हिन करे बाबा चवनि था कि ख़ुद की सम्झो कि मां ईश्वरीय संप्रदाय जी आत्मा, ईश्वरीय कुल जी आत्मा आहे। इन कलयुगी दुनिया में रहणो आहे, अहिड़े माण्हुनि से संबंध में भी अचणो आहे, लेकिन ये स्मृति रहंदी त असां उन्हनि जे प्रभाव में न ईंदा, उन्हनि जे संग सां जेतिरो थी सघे परे रहणो। ॿियो बाबा चवनि था कि हाणे जीवन में सदा सोचे सम्झी करे हर कदम उठायो। जीवन में सदा सोचे सम्झी करे हर कदम उठायो। ये न जीअं आयो सोचो, जीअं आयो ॻाल्हायो, जीअं आयो कर्म कयो, न। ॾाढो सोचे सम्झी करे हर कर्म कंदासीं न, हर सोच सोचंदासीं, हर बोल बोलंदासीं, हर कर्म कंदासीं त बाबा जी मदद असांखे मिलंदी रहंदी। त बाबा जी मदद मिलंदी रहंदी त असांजे जीवन में पद्मन जी कमाई थींदी। बाबा चवनि था कॾहिं बि जीवन में मन मत न मिक्स कजो। बाबा जो असांखे चए असांखे उहो ई करणो। बाक़ी हा मुंहिंजे मन में इहे वीचार था अचनि, मुंहिंजे मन में इहे वीचार था अचनि, मन मत चईंदा आहिनि, मन मत जे चक्कर में न अचणो खपे। जो बाबा चयो अथई उहो ई करो। बाक़ी ईअं थियो त ईअं कयो, मुंहिंजे मन में इहे वीचार आयो न। असांजो मन त असांखे कॾहिं खां धोखो थो ॾे। कलयुग जी मत, कलयुगी स्वभाव संस्कार वारी आत्मायूं, जेका कलयुगी दुनिया वारा माण्हू मत ॾींदा आहिनि, हुन अनुसार त असां केॾो हलियासीं, केॾो धोखो खाधो न। हाणे असांखे न त पंहिंजे मन जी ॿुधणी आहे, न कलयुगी माण्हुनि जी ॿुधणी। चए केरु? परम पिता परमात्मा चए। छा थींदो? असां सदा परमात्मा जी श्रेष्ठ मत ते हलंदा आहियूं न, त असां जीवन में ॾाढो ई अॻियां वधी सघंदा आहियूं। न त मन मत में एॾे माण्हुनि जे चक्कर में ॻाल्हाईंदे, हुननि जी ॻाल्हियूं ॿुधंदे काथे असांजी बुद्धि ख़राब थी वेंदी। असां अहिड़े माण्हुनि सां जो परमात्मा जो ज्ञान न ॿुधे, जो परमात्मा खे यादि न करे, जंहिंजो जीवन में कोई परमात्मा खे यादि ई न करे, अहिड़े माण्हुनि सां संग करे छा कंदसि? अहिड़े माण्हुनि सां ॻाल्हाए करे छा कंदसि? ॿियो ई असांजी बुद्धि ख़राब करे। त बाबा चवनि था ॿियो ई असांजे मन बुद्धि खे ख़राब करे छॾंदासीं। अहिड़े माण्हुनि सां असांखे किनारो ई करणो पए। ॿियो बाबा चवनि था कि हाणे सदा जीवन में मर्यादाउनि जे अंदरि रहणो। कोई बि अमर्यादा चाल, जेकी मर्यादाउनि जे विपरीत परमात्मा जो असांखे मर्यादाउनि ॾिनी, हुनजे विपरीत अमर्यादा सां कोई बि कम न करणो। छो न त परमात्मा जी मर्यादा आहिनि जेके असांखे ॾिनी अथई सोचण, ॻाल्हाइण, कर्म करण लाइ। अगरि असां मर्यादा आहिनि त न हलंदासीं त भॻवान असांजी मदद कीअं करे? कलयुगी दुनिया में रहंदी हुई असांखे परमात्मा जी मदद खपे, परमात्मा जी चित्र छाया खपे, त सदा उन्हनि जी मर्यादाउनि खे पालन कंदा, कॾहिं बि मर्यादाउनि खे उल्लंघन न कयो, कॾहिं बि अहिड़ी अमर्यादाउनि सां हलण वारा। छो जे करे असां मर्यादाउनि जे विपरीत कुझु कंदासीं न त असांखे ॾाढी सजायूं बि भोगणी पवंदियूं।
सूक्ष्म स्थूल असांखे ॾाढी सजायूं बि भोगणियूं पवंदियूं आहिनि। अहिड़ो कर्म असांखे करिणो ई न। हे बाबा चवे थो जो सदा असांखे जीवन में परमात्मा जीअं चए थो हलंदासीं त परमात्मा बि असांजी मदद करण लाइ बंदिजी वेंदो। भगवान कंहिंजी मददगार कंहिंजी मदद कंदो आहे, कंहिंजी मदद करण जे लाइ सदा तयार रहंदो जो हुनजे चए ते हले। असांखे बि परमात्मा जी चए ते हलणो आहे ताकी परमात्मा असांजी सदा मदद कंदो। भी बाबा चवनि था कि हाणे ॾिसो कोई बि चीज अख ॾिसजी आहे त सेकेंड में ॾिसजी आहे न, उहो ई अगरि असांजी बुद्धि रूपी सम्झ अनुसार सम्झ में अचे थो इहे स्वभाव संस्कार ठीकु न आहे, ख़राबु आहे, असांखे हाणे उहो स्वभाव संस्कार खे ख़तमु करणो। सेकेंड में देरी न लॻाइणी। पंहिंजे बुरे स्वभाव संस्कार खे ख़तमु करण में देरी न लॻाया। हाणे पतो कयो, हाणे ख़तमु कयो। फिर बाबा चवनि था कि जीअं देवियुनि खे ॾिठे न असुरनि जे मथां संहार कयो, हुननि सां लड़ाई कई, हुननि खे मारियो। ईअं असांखे बि आत्मा परमात्मा खे यादि करे ये आश्चर्य स्वभाव संस्कारनि खे आत्मा खे ख़तमु कयो। ये परमात्मा खे यादि करे ऐं जाचे। अहिड़ो त जाचो वञो, हा मूं में ये स्वभाव संस्कार आहे, ये ठीकु न आहे। जेसिताईं जाचदासीं न, मञदासीं न, तेसिताईं असां ठीकु न करे त बाबा चवनि था कि हाणे जाचो ठीकु करो। ॿियो बाबा चवनि था कॾहिं बि अलबेलेपन में न अचो। अलबेलोपन थींदो न जीवन में, आलस्य अलबेलोपन, धीरे धीरे असांखे आलस्य अलबेलोपन खाईंदो वेंदो। चलो अॼु ईअं नथा करूं, ईअं था करूं, ईअं था करूं, जेको सम्झ नियम ठहियल आहे उहो करो ई। त नियम प्रमाण कंदा वेंदासीं त इहे आलस्य अलबेलोपन असांखे खाईंदो न। अॼु न कयो, कल्ह कयो न, अॼु जे अॼु ई करे ॾियो, अॼु जो कमु हाणे ई करे ॾियो, पोइ जे लाइ बि न रखो। न त असांखे इहे आलस्य अलबेलोपन खाई छॾियो। ॿियो बाबा चवनि था कि सदा जीवन में रहम दिल ठाहो। खुद जे मथां बि रहम करो, ॿियनि जे मथां बि रहम करो। जेतिरो रहम दिल ठहींदो, जेतिरो सभिनि ते रहम कंदा हलंदव, ओतिरो ई असांजे मथां परमात्मा राज़ी रहंदो। त रहम करण जो समय आहे, क्षमा करण जो समय, हिक ॿिए ते दया करण जो समय, हिक ॿिए खे मदद करण जो समय आहे। छोजी कलयुगी दुनिया आहे न, लेकिन हीअ बि मदद न करो कि माण्हू असांखे किराए छॾियो। अहिड़ी बि संभाल करणी आहे। छोजी माण्हुनि वटि दुख ॾाढो आहे न, ॿियनि जो सुख, ॿियनि जी ख़ुशी, ॿियनि जो पैसो ॾिसी न सघंदा त ॿियनि खे बि किराइण जी कोशिशि कनि। अहिड़ो रहम न करणो। रहम सां गॾु शक्ति रूप बि धारण करे। छा मीठी मीठी स्किल जे बारे में ॿुधी माता बाप दादा जो यादि प्यारो गुड मॉर्निंग रूहानी बाप जी शुक्रेन रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग और नमस्ते वरदान आहे। अटूट यादि द्वारा सर्व समस्याउनि जो हल करण वारा उड़तो पंछी। जॾहिं अनुभव थी वेंदो आहे न कि मुंहिंजो बाबा आहे, त जो मुंहिंजो हूंदो आहे न उहो सत यादि रहंदो। यादि कपो न आहे, उहा सत ई यादि रहंदी। मुंहिंजो अर्थात अधिकार प्राप्त थी वियो। मुंहिंजो अर्थात
अधिकार प्राप्त कर। मुंहिंजो बाबा ऐं मां बाबा जो इनखे चइबो आहे सहज। मुंहिंजो बाबा आहे ऐं मां बाबा जो जेतिरो असांखे यादि रहंदो न ओतिरो असांखे परमात्मा सहज यादि रहंदो की मुंहिंजो परमात्मा बाबा आहे। सर्व संबंध सां परमात्मा खे यादि कंदा हलंदव त सहज ई परमात्मा की यादि ईंदी वेंदी। अहिड़ा सहज योगी थी हिकु बाप की यादि जे लग्न में मग्न रहंदे हुए अॻियां वधंदा। परमात्मा खे यादि कंदासीं न त हिकु बाप जी यादि जे लग्न में मग्न रहंदे हुए तो जीवन में सदा अॻियां वधंदा आहिनि। अॻियां वधण जो साधन छा आहे? तो बाप जी यादि में मस्त रहो। हीअ अटूट यादि ई हिन सां हिन अटूट यादि सां ई असां जीवन जी सर्व समस्याउनि जो हल करे सघंदा आहियूं। जॾहिं परमात्मा जी यादि हूंदी तॾहिं त असां समस्याउनि जो निवारण करे सघंदा आहियूं ऐं जीवन में सदा अॻियां उड़ी सघंदा आहियूं। उड़ती कला द्वारा जीवन में अॻियां वधण लाइ समस्याउनि खे ख़तमु करण लाइ असांखे बाप जी सुठी सुठी यादि सर्व संबंध लोग ना मनन शक्ति जे अनुभवी ठो। मनन शक्ति असांखे कोई बि ॻाल्हि असां ॿुधंदा आहियूं न सुठी मनन करण त सभिनि खे ईंदो आहे। सभु माण्हू मनन कंदा ई आहिनि। कोई छा मनन कंदो आहे कोई छा मन में तो सभई सोचदा रहंदा आहिनि। लेकिन अगरि असां परमात्मा खे यादि करे परमात्मा जी सुठी सुठी ॻाल्हियूं वीचार कंदा रहंदासीं त असांखे जीवन में सदा ज्ञान जो धन बुद्धि में वधंदो वेंदो। माण्हू त स्थूल धन खे वधाइण लाइ सॼो ॾींहुं पैसा 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 कंदा रहंदा। लेकिन त बि हुन पैसे सां हुन संपत्ति जो सुख न आहे ख़ुशी न आहे छोजी सम्झ न आहे न त असांखे जीवन में हर हिकु ॻाल्हि जे बारे में वीचार करणो खपे। वीचार कंदे कंदे अनुभवी थींदा वेंदासीं त अनुभवी आत्मा वटि त बुद्धि में केॾो ज्ञान हूंदो आहे। उहा आत्मा खुदि बि सदा अॻियां वधंदी आहे ऐं ॿियनि खे बि अॻियां वधाइण में मदद कंदी रहंदी आहे। असांखे मनन शक्ति जे अनुभवी थियणो आहे ताकि ज्ञान जो धन बुद्धि में वधंदो। ओम शांति। बाबा खे यादि करो।